तव्हांजी शाइरीअ में बेसी नाइंसाफ़ी गुरबत दर्द तमामु घणो समायल आहे। हिन जी वजह छा आहे? साईं ऐं समाज खे एतिरो खुले ॾिसंदी आहे, एतिरो पूरे कोई इलाही मिलानी शाइरी, कोई इलाम की शाइरी लहंदी आहे, उहो इलाही शाइर कोन अखियुनि सां ॾिसां पियो त माण्हुनि खां कहिड़ियूं नाइंसाफ़ियूं आहिनि। ऐं तव्हां माण्हू ॿिया शाइर बि अखियूं खोले ॾिसंदा आहिनि या अखियूं पूरे ॾिसंदा आहिनि? ॿिया काफ़ी सारा अनेक शाइरियूं जेके आहिनि, माना जेके मूंखे वणंदियूं आहिनि उहे बि अखियूं खोले लिखंदा आहिनि। सही आउं बि उनजी हिकिड़ी कंट्रीब्यूशन आहे, आउं बि उन सां हिकिड़ो जुड़ियल ई आहियां। सही। त आउं अखियूं खोले ॾिसां थो त समाज असांजे जंहिंमें जाम नाइंसाफ़ियूं आहिनि, ऐं पोइ उन मां जेतिरो थी सघंदो आहे उहो शाइरी अंदरि आणींदा आहियूं। काफ़ी सारी शयूं जेके रहिजी वियूं आहिनि, अञा खां कमु करिणो आहे। पाण गुफ़्तगू जेको आहे मुख़्तलिफ़ सवालनि ते कई, पर तव्हांजी शाइरी में सिर्फ़ु हिकिड़ो ई पाण नज़म ते या तव्हां ॿुधायो हिन वक़्तु असांखे छा ॿुधाईंदो? आउं हींअर तोखे हिकिड़ो ग़ज़ल ॿुधाईंदुसि। आउं हिकिड़ो ऐं काफ़िलो घर जो, आउं हिकिड़ो ऐं काफ़िलो घर जो, मूंखे मारींदो मामिलो घर जो, तोखां सुलझी सघियो न ए राज़िक, तोखां सुलझी सघियो न ए राज़िक, ॻाल्हि मानींदो मसइलो घर जो। वाह। तो ॾिठा ज़लज़ले में घर आहिनि, तो ॾिठा ज़लज़ले में घर आहिनि, तो ॾिठो नाहे ज़लज़लो घर जो, हथ हलवा ॾिसी थी रोआं पुट, हथ हलवा ॾिसी थी रोआं पुट, तूं त हूंदो ई दादलो घर जो। आउं ॾुख में दर्द कंदो न आहियां, आउं ॾुख में दर्द कंदो न आहियां, हार खाए न हौसलो घर जो, ए मरे की न थिए अचे साईं, ए मरे की न थिए अचे साईं, घर खां कहिड़ो आहे फ़ासिलो घर जो। हथ खुलवाण मां कढी धीअड़ी, हथ खुण मां कढी सिधो धीअड़ी, वञ भरे आओ को दिलो घर जो, ख़्याल सां रहज़ननि सां अटके थो, ख़्याल सां रहज़ननि सां अटके थो, यार आहे तूं हिकिड़ो घर जो। वाह। आउं हिकिड़ो ऐं काफ़िलो घर जो, मूंखे मारींदो मामिलो घर जो। तव्हांजी शाइरीअ जो मवादु केतिरो छपिजी पधिरो थियो आहे, या उहो सिर्फ़ु तव्हां ताईं महदूदु आहे या सोशल मीडिया ते बि? साईं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू वॉइस ओवर कंदा रहंदा आहिनि, ऐं सोशल मीडिया ते मुंहिंजी तमामु घणी शाइरी मौजूदु आहे। बाक़ी मूं किताब पंहिंजो सहेड़े छॾियो आहे, इनशाला कॾहिं ज़रूरु छपाईंदासीं। तव्हां पंहिंजी शाइरीअ जे किताब खे कहिड़े नाले सां समाज में पधिरो करणु चाहियो? त हाणे मुंहिंजी शाइरी जे अंदरि हिकिड़ी शइ जो भरजाव आहे, लफ़्ज़ सां आहे, त किताब ॾिसूं भला नालो पोइ इन टाइप जो हुजे, मूंखे सुठो लॻंदो। तव्हांजी शाइरी में साइण, पो, मरे, अहिड़ा लफ़्ज़ काफ़ी सारा इस्तेमालु थींदा आहिनि। छा इहे समाजियात जे नज़रिए मुताबिक़ तव्हां उनखे इस्तेमालु कयो आहे, या तव्हां पंहिंजी शाइरी ज़हनी बलूगतनि जे करे कयो? त हाणे मसइलो इहो आहे त हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो लहजो हूंदो आहे, ऐं हिकिड़ो पंहिंजे लहजे में ॻाल्हाईंदो आहे, ऐं ॿारहाड़ी जो माण्हू आहियां, सिंपल साधारण माण्हू आहियां, ऐं मूंखे इहो लहजो वणंदो आहे, जंहिंमें जे हिकिड़ो माना हुजत जेका हूंदी आहे। मिसाल तौर असीं हुजत में जेको आहे सो माना पंहिंजे यार खे, पंहिंजे दोस्त खे ऐं पंहिंजे भाईंदड़ माण्हू खे बि मौत चई छॾींदा आहियूं। सही। जीअं ए मरे की न थी अचे साइण, घर खां कहिड़ो आहे फ़ासिलो घर जो। या हिकिड़ो ॿियो शेर हुयो त ॿियो शेर बि इन टाइप ते हो त रोअण अथमि ॻंढा ॻंढा, मथां तूं मोकिलाए पई, रोअण अथमि ॻंढा ॻंढा, मथां तूं मोकिलाए पई, मसीत जो कसम हुई मरां पियो टिके नथी। वाह। त असां वटि इहो जेको हुजत मुंहिंजी काफ़ी सारा अहिड़ा लफ़्ज़ हिकिड़ा निकिरंदा आहिनि, ऐं उन खां पोइ इहे जेके लफ़्ज़ जेके ॿाहिराड़ी जो जेको माना त मंज़र कशी आहे, उनजा लहजा, उन्हनि जूं ॻाल्हियूं, उन्हनि जा मेहणा, उनजा ताना, उनजा परचण, उनजा रुखण जेके आहिनि मूंखे जाम वणंदा आहिनि। ऐं पाण ॿाहिराड़ी जो माण्हू आहियां, मूंखे वणंदा ई आहिनि। तव्हां पंहिंजी शाइरी में सभ खां पहिरीं ग़ज़ल लिखियो या नज़म लिखियो? ग़ज़ल। ग़ज़ल लिखियो। उहो पहिरियों पहिरियों ग़ज़ल कहिड़ो हुयो? यार पहिरियों ग़ज़ल कहिड़ो हुयो, या त माना ज़हन में कोन्हे। ज़हन में कोन्हे, छो त उन खां पोइ 2011 में जेके ॿोलियूं आयूं उन में किताब ई जुड़ी वञा तक़रीबन, हितां ई पोइ माइग्रेट करे वरी वेठासीं वञी घर में, मथे वञी भिटुनि में वेठासीं। सही। पोइ पहिरियों शेर कहिड़ो लिखियो अथई यादि कोन्हे, पर पहिरियों माना जेका स्टार्टिंग हुई उहा ग़ज़ल कई।
मिर्ज़ा ग़ालिब चयो त हुन पंहिंजी शाइरी में किताब में लिखियो त मन मुंहिंजे घर जी हालत इहा हुई जो बरसाति आई थिए त वरी बरसाति वसी वञण खां पोइ बरसाति वेंदी हली हुई वसी ख़तम थी वेंदी पर मुंहिंजो छनू जेको आहे उहो 2 खां 6 ॾींहं जेको टिमंदो पियो हम्म, 2010 में जीअं तव्हां ज़िक्र कयो त बरसाति माना ॿोॾि आई हुनमें सॼा किताब ई लुड़ी विया हेॾा हिन मंज़र खे तव्हां पंहिंजी शाइरीअ में लिखियो या न? यार अगर गज़ल ॿुधायूं त ही छनो मींहं में टिंगी सुकंदो ए अबा को कजाए दिलो घर जो। असांजा छना जेके ॿाहिराणनि जा जेके छना आहिनि हाणे उहे त टिमंदा पिया आहिनि मींहंनि में त ग़रीबनि जा झूपा जेके आहिनि अलाह घुरे मिसाल ग़रीबनि जी झूपड़ी झूपड़ियूं त ग़रीबनि जो झूपड़ो जेको हूंदो आहे उहो टिमंदो पियो आहे उन मसुआका बिंदा पिया आहिनि। तो शाइरी जे अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन ते लिखियो आहे छना पखा मुख़्तलिफ़ वक़्तनि में लिखंदा रहिया